के विसरे हैफ तनी की हो वतन जनी वसारो। अज 22 जनवरी सिंध के लेखक जाखोड़ी प्रस्त अॻवाण चंडीयो साहब जी 58 सालगिरह है। 58 सालगिरह के मौके ते ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ सभिनी सिंधियुनि खे चांडे जे सालगिरह जो मुबारक ॾियो। चांडियो जेको पसमंदा इलाइक़े का ताल्लुक़ रखंदड़ हुन जा जेके वॾा हुआ उहे चोर धाड़ेल हुआ ऐं चांडियो उन माहौल में निकरी तालीम हासिल कई ऐं तालीम हासिल करण से गॾोगॾु हुन सिंध दोस्त सियासत जो करण की शुरुआत कई। पहले मरहले में वो काबी दुर सां ताल्लुक़ रखंदड़ सियासत कई ऐं उन खां पोइ सिंध की तरक्की ऐं खुशहालीअ लाइ हुन सिंध तरक्की पसंद पार्टी के जॉइन किया। डॉक्टर कादिर मक्सी सां गॾिजी करे सिंध तरक्की पसंद पार्टी जो पैगाम हुयो वो झरझंग ताईं पहुचायो। चांडियो ॾिसण में ॾाढो सन्नो नाज़ुक गुर्दन जो बीमार, आखिर में भी वो आखिरी बिस्तरे ताईं गुर्दे जे ख़त्म थियण जे करे जेको आहे हलियो वियो। इन खां पहिरियां भी उनजा गुर्दा ख़राब थिया ऐं उनखे हिकिड़ो गुर्दो जेको आहे वो पंहिंजी भेण ॾिनो हुयो ऐं वो बीमार माण्हू सॼी सिंध में सिंध की तरक्की ऐं खुशहाली ऐं बका लाइ जाखोड़े पियो। उनखे सलाम पेश कयां थो। चांडियो जिथे भी रहो, चाहे वो कम्युनिस्ट तंजीमुनि सां सलाड़ियल या सिंध तरक्की पसंद पार्टी या सिंध नेशनल मूवमेंट जॾहिं हुन जोड़ी, पर हुन कम जेको आहे उहो अवल सिफ़ जो कयो। हुन पाण खे पंहिंजे पोरे जे मदद सां जेको हुनजो तहरुक हुयो उन जी जेको आहे तव्हां सुञाणंदा पाण खे मनरायो त चांडियो नंढी सिंध जे नंढे इलाइक़े दौड़ मां पुठिते पयल इलाइक़े मां निकिरी करे हू सिंध जी सरवाणी करे थो। ऐं असां सभिनी खे हिकिड़ो इहो मैसेज ॾेई वियो त इहो लाज़िम कोन्हे त जेके शहरनि में हुजनि, जेके माना डिफेंस जे एरियाज़ में रहंदा हुजनि, जेके ॿाहिरि जेको आहे त पढ़ी ईंदा हुजनि, उहे ई जेको आहे त माना सिंध जी नुमाइंदगी करे सघनि था। बाक़ी पसंदीदा इलाइक़नि खां माण्हू जेको आहे त माना नुमाइंदगी नथा करे सघनि। उन जे करे हुन पाण खे मनरायो ऐं असांखे हिकिड़ो मिशन ॾेई वियो त सिंध जी जेका खुशहाली वारी जेका बका वारी जदोजहद आहे उन में कीअं हलबो। चांडियो मुख़्तलिफ़ वक़्तनि में हुन जेको आहे त माना फॉरेन कंट्रीज़ ॿाहिरि जेको आहे त माना मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा भी कया। इनकलाबी मूवमेंट सां ताल्लुक़ रखंदड़ जेके माउज़ीतंग, चीगवेरिया, नेल्सन मंडेला खां वठी करे हुन जेको आहे त माना वॾो उन्हनि जो मुतालो कयो ऐं हू वॾो जेको मुतासिर रहियो उहो नेल्सन मंडेला खां रहियो। ऐं नेल्सन मंडेला ते हुन किताब बि लिखियो जेको किताब पंहिंजो सिंध जी जदोजहद आहे नेल्सन मंडेला। चांडियो बलोचन सां वॾो जेको आहे त माना वेझड़ो ऐं जेको आहे त माना हुननि जा हमायंगी जेके जदोजहद आहे असांजी जेके साॻी जेको आहे त माना वेदन बलोचिस्तान सां आहे उहा साॻी असां सां आहे। उन जे करे हुननि सां बि वॾो जेको आहे त वेझड़ो काफ़ी मरतबा बलोच अॻवाणनि खे हुन पाण वटि घुरायो ऐं पाण जेको आहे त उन्हनि वटि महिमान थी करे बि वियो। ऐं हुन ते जेको आहे त माना बलोचिस्तान ते बि जेको आहे त माना हिकिड़ो किताबु लिखियो बलोच पार्लियामेंट ऐं जेको आहे त क़ौमी जो पहाड़नि खां पार्लियामेंट खां पहाड़नि ताईं बलोचिस्तान जी जो पार्लियामेंट खां पहाड़नि ताईं हीउ किताबु लिखियो। नज़ीर अब्बासी जेको आहे त माना तमामु वॾो ॾाहो ऐं जेको आहे त माना ताक़तवर ऐं जेको आहे त माना बुर्दबार, ठीकु आहे। उनखे जॾहिं जेल में नज़ीर अब्बासी खे चयो तूं सिर्फ़ु हिन जदोजहद तां हथु खण, जेका शइ तूं चवंदी उहो ॾींदासीं। नज़ीर अब्बासी हुनखे चयो त माना तव्हां मुंहिंजो नालो मुंहिंजो नज़ीर अहमद अब्बासी, हाणे तव्हां मूंखां ॿीहर पुछा करे वञो मुंहिंजो नालो, तव्हां जेको आहे त माना पंहिंजी जदोजहद तां दस्तबरदार थींदुसि। पर हू हुन खां जदोजहद तां दस्तबरदार कोन थियो ऐं आख़िर में नज़ीर अब्बासी फाई जे तख़्ते ते चढ़ियो ऐं चांडियो उन्ही जे मथां बि किताबु लिखियो। अहिड़े रीति
अली हसन चांडियो जेको आहे त माना घण रुखी हिकिड़ी शख़्सियत हुयो। अली हसन चांडियो उस्ताद वांगुरु हिकु उस्ताद वांगुरु पंहिंजे कारकुननि खे तरबियत कंदो हुयो। तरबियती वर्कशॉप, लेक्चर प्रोग्राम, स्टडी सर्कल करे उन्हनि खे जेको आहे त माना मुनज़िम ऐं जेको आहे त माना मुस्तक़बिल जी जेका नज़र हूंदी उन्हनि मां ॼाण ॾियाराईंदो ऐं माज़ी खां जेको आहे त ॼाण कराईंदो त तव्हांजो माज़ी हीअ मुस्तक़बिल में तव्हां सां हीअं थींदो ऐं तव्हांजी प्लानिंग स्टडी जी हीअं हुजणु घुरिजे। अली हसन चांडियो साॻी जॻह ते सिंध जे अंदरि जिथे सरदारी निज़ाम हुजे, जिथे जेको आहे त माना मज़हबी जेको आहे त माना धुरियूं बिल्कुलु उरूज ते हुजनि, मज़हब परस्ती उरूज ते हुजनि, उते जेको आहे त माना औरतुनि जे लाइ वॾो कमु कयो अली हसन चांडियो। साॻी जॻह ते पंहिंजूं जेको आहे त माना धीअरूं, पंहिंजूं नुंहरूं ऐं जेको आहे त माना पुटनि ऐं घरवारी जेको आहे त माना नाज़रीन अली हसन चांडियो सां गॾु जेको आहे त माना उन्हनि जे लाइ बि वॾो हिकिड़ो कमु कयो। ऐं कराचीअ में पहिरियों दफ़ो अवामी तहरीक खां पोइ SNM हुई जेका लॻभॻि जेको आहे वॾो हिकिड़ो इज्तिमा कराची प्रेस क्लब ते कयो ऐं उन में जेका मज़ाहमती सिंध जो जेको किरदारु हुयो, अमा जिंदो जंहिं बचड़नि खे जेको आहे त माना हिकिड़े कैप्टन जेको आहे त माना सरेआम माना दहशतगर्द धाड़े ॼाणाए करे माराए छॾियो बेगुनाह माण्हुनि खे, उन ख़िलाफ़ जेको आहे त माना अमा जिंदो जदोजहद कई ऐं उनखे तख़्ते ते पहुचायो, फांसी जे तख़्ते ते पहुचायो। उन मज़ामती किरदार खे अली हसन चांडियो पहिरियों दफ़ो खणी करे अची कराची प्रेस क्लब ते हज़ारनि माण्हुनि जी लेडीज़ जे आॾो उनखे ॾेखारियो त हीअ अमड़ जेका आहे त माना मज़ामत करे सघे थी, तव्हां बि जेको आहे त करे सघो था ऐं औरतुनि खे उन माना तयारु कयो। असीं सम्झूं था त अली हसन चांडियो इन सॼे माना मरहले मां हिकु त उहो ॾाढो मुतारिक ऐं मज़ामतकार हो। हुन जॾहिं बि माना मज़ामत असांखे यादि आहे जॾहिं सन हलूं था ऐं सन जॾहिं माना वञूं था त सन बि जेको आहे त उहो मज़ामती धुर सां जेको आहे त वञी गॾु वेहे थो। त हिन मां साबित थिए थो त अली हसन चांडियो मुतारिक ऐं मुनज़िम संजीदा पंहिंजनि माण्हुनि खे खणी हलणु, उन्हनि जी तरबियत करणु ऐं उन्हनि खे जेको आहे त माना तयारु करे जेको आहे त जदोजहद जे लाइ, सिंध जी जुज़ जे लाइ, ख़ुशहाली बकार जे लाइ तयारु करे जेको आहे त उन्हनि खे अॻिते आणे पियो। अली हसन चांडियो जी हिकिड़ी ॿी जेको आहे त माना वॾी शानदार ऐं ज़बरदस्त माना अली हसन चांडियो पंहिंजी सियासत जो जेको मोर्चो ठाहियो उहो कराची खे ठाहियो। छाजे करे जहिड़ो जॾहिं कराची ते आहे, जहिड़ो जॾहिं साम्हूं जी पटी ते आहे, जहिड़ो जॾहिं जेको आहे त ॿेटनि ते आहे, जहिड़ो जॾहिं समुंड ते आहे, जहिड़ो जॾहिं पंहिंजो ठठे ते आहे, त पोइ उनजे करे अली हसन चांडियो पंहिंजी सियासत जो जेको मोर्चो हुयो उहो कराची ठाहे, कराची जे ॻोठनि जे लाइ वॾी जदोजहद कयईं, दारी आबादकारी जे ख़िलाफ़ वॾी जदोजहद कयईं, ज़ुल्फ़कार आबाद जे ख़िलाफ़ वॾी जदोजहद कयईं। उन सां गॾोगॾु जेके बि हिते साम्हूं जी पटियूं या ॿेटनि जो माज़ी में जेको माना ज़िक्र थियो उन जे लाइ माना वॾो कयईं। वॾी जेका जदोजहद अली हसन चांडियो जी जेका साम्बिया थी उहा इहो हुई त सिंध एक्शन सिंध बचाव कमेटी जे अंदरि जॾहिं ॿिचो निज़ाम हुयो त अली हसन चांडियो पंहिंजे साथियुनि समेत उन ॿिचे निज़ाम ख़िलाफ़ जेको आहे जदोजहद जो आगाज़ कयो ऐं उन में जेको आहे त माना फतह थी। जॾहिं गॾिजी ॿियनि खे दावतूं ॾिनई, गॾिजी करे जेको आहे सैयद जलाल महमूद शाह जी अॻवाणीअ में हुन जदोजहद कई ऐं जेको आहे त माना उहो नतीजे ख़ासदार थी ऐं ॿिचो निज़ाम जेको शहरनि में अलॻि हुयो ऐं जेको आहे त माना हिकिड़नि शहरनि में ॿियो हुयो, उनखे जेको आहे त माना मात आई ऐं उन्हनि खे शिकस्त नसीब थी। ऐं असां सम्झूं था त अली हसन चांडियो साईं जलाल महमूद शाह जॾहिं वफ़ात करे वियो त साईं जलाल महमूद शाह हुनखे माना लक़ब ॾिनो त अली हसन चांडियो जेको आहे उहो जेको आहे सियासी शहीद आहे। छाजे करे त हू जॾहिं मरण वारी घड़ीअ में इस्पताल जे बिस्तरे ते आख़िरी ॾींहंनि में 3 ॾींहंनि में उहो आर्टिकल आख़िरी लिखे थो जॾहिं हू लहंदो थो, ठीकु आहे, आर्टिकल लिखे थो ऐं हू चवे थो त माना असांखे विञाइण जे लाइ कुझु बि कोन्हे, असां जेको बि खणंदासीं उहा असांजी हासिलात हूंदी। असां हिकिड़ा नंढा कारकुन आहियूं, अॼु जेकॾहिं असां 2 ॼणा आहियूं, सुभाणे जेकॾहिं माना 15 ॼणा थींदासीं त इहा असांजी हासिलात आहे, असां विञायूं कुझु बि कोन था। ऐं हिन मौक़े ते तव्हां सभिनी दोस्तनि खे जन्मी दोस्तनि जेको आहे माना प्रोग्राम जो अरेंज कयो, ख़ासि तौर ते आउं जेको आहे माना ज़िले कोरंगी जे सदर आबिद भयो ऐं उन समेत सॼी जेका टीम आहे उन्हनि सभिनी खे जस पेश कयां थो ऐं इहो उमेदु कयां थो त अली हसन चांडियो साहब जी जेका छॾियल मिशन आहे उनखे पूरो करण जे लाइ मुसलसल जदोजहद जे अमल जी मैदान में हूंदा ऐं अली हसन चांडियो जेके तरबियती वर्कशॉप, लेक्चर प्रोग्राम ऐं स्टडी सर्किल जेके कराया उनखे वरी ही दोस्त मिली जुली करे कंटिन्यू कंदा त इहा सम्झां थो अली हसन चांडियो खे जेको आहे त असली पहचान हूंदी। जी हसन दोस्तों।